हवा खे अपडेट कनालू अहम ख़बर है। कंबर में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पखो वेझो ख़ैरपुर जूसो पहुतो है, जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PPMPA गमर इसरान सां वालिद जे लाड़ाणे ते उज़रख़्वाही कई। लॉन्ग मार्च नियाज़ी हुकूमत जी ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वफ़ाक़ मुल्क में हथरादू महांगाई करे आवाम खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। सिंध में को बि गवर्नर राज लागू न थींदो। जेके अहिड़ो राग अलापे रहिया आहिनि उहे अहमक आहिनि। अवां खे अपडेट कंदालू अहम ख़बर है। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PPMPA गमर इसरान सां वालिद जे लाड़ाणे ते उज़रख़्वाही कई। लॉन्ग मार्च नियाज़ी जी हुकूमत जे ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वफ़ाक़ मुल्क में हथरादू महांगाई करे आवाम खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हाकिम ख़ासकेरी खां। जी हाकिम, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, कंबर जे ॻोठ खैरपुर जूसे में CM सिंध सैयद मुराद अली शाह पहुची PPMPA गंवर खान इसरान जे वालिद डॉक्टर गुलाम शहीद इसरान जे लाड़ाणे ते ताज़ियत कई है। उन मौके ते CM सिंध सैयद मुराद अली शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चए त 27 फरवरी जो लॉन्ग मार्च आहे उहा नियाज़ी हुकूमत जे ताबूत में आख़िरी कोको हूंदो ऐं वफ़ाक़ मुल्क में हथरादू महांगी कराए आवाम खां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ खसियो आहे। ऐं इन वधीक चयो त सिंध में को भी गवर्नर राज न लगंदो जेको वो राग ओपलाए रहा है उहे अहमकन जी दुनिया में रहन था। इन वधीक चयो त डॉक्टर गुलाम शहीद इसरान जेको आहे उन पार्टी लाइ कयल ख़िदमतूं विसारण जोगी न आहिनि। इन दुख जी घड़ी में जेको आहे त MPA गंवर खान इसरान सां ऐं उनजी फैमिली सां गॾु आहियूं ऐं हीअ हुकूमत जेकी आईंदा जेकी हुकूमत ईंदी उहा ईंदड़ पीपल्स पार्टी जी हूंदी जंहिंजी वागू पीपल्स पार्टी जे बिलावल भुट्टो चेयरमैन बिलावल भुट्टो जे चेयरमैन जे हथ में हूंदी। जी, महिरबानी जी अपडेट करण लाइ।